अस्सलाम वालेकुम। मां अली रज़ा बुल्लो उर्फ तदन जे तव्हां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो यानी बुल्ला जा मश्किरा। अॼु असां ॻाल्हि कंदासीं रूबी अली ऐं इरशाद अली जागीरानी त मोहबत कीअं कबी आहे। अच त ॿुधायां थोरो सम्झाए, अच त ॿुधायां थोरो सम्झाए, अच त ॿुधायां तोखे दिल पर मोहबत कीअं कबी आहे, मोहबत हीअं कबी आहे। अदा ॾिठो मोहबत कीअं कबी आहे, वरी हे ॾिसो। तव्हांखे ख़बर आहे कहिड़ी ख़बर मुंहिंजा जानी। मां चुॾ खणी घुमंदी थी वता ऐं जागीरानी जहे नथो। सही ॿुधाए, सॼे आल पाकिस्तान में तूं सानो हिकु इहो जागीरानी ॾिठो। असां ॾे अचो त ख़बर पए ॿाकरा खीर खीरी पी मरी आऊं। रमज़ान में जेको हिननि गानो हिकु कजो मोहबत कीअं कबी आहे, हुन में मां ई हिकु न माण्हू इन ॻाल्हाए कीअं कमेंट कयो आहे। सॼी उमिरि शाखुनि जे पाणीअ में वेता आहिनि, हाणे वरी चवनि था मोहबत कीअं कबी आहे। छो त ॿुधायां लानत कीअं कबी आहे, लानत हीअं कबी आहे। हलो खणी हिन गाने जी त भेण माउ कयूं, पर चङो भलो शफ़ी फ़क़ीर जो गानो सखी पिया खे मिली त चइजां, उनजी बि भेण माउ हिकु करे छॾियईं। तूं कंहिं इन रूबी अली सखी पिया खे मिली त चइजां, चांदनी तो सिवा न थींदी, त चांदनी तो सिवा न थींदी। हाणे इहो को तरीक़ो आहे। सिंधु केटीआर वारा ऐं सिंधु चैनल वारा इहे चवनि था त असां सॼियूं भेनरूं ॿाहिरियूं नचायूं। इहो को हाणे असांजी गैरत आहे। 5 रुपए जे करे बसि असां सॼियूं भेनरूं ॿाहिरियूं नचायूं। छो के इहे सिंधु टीवी वारा ऐं इहे रूबी अली मिले त ॾाटनि लाइ चीरे छॾियानि सभा। सखी पिया खे मिली त चइजां, चांदनी तो सिवा रूबी अली मिले त ॾाटनि लाइ चीरे छॾियानि सभा। न थींदी, त चांदनी तो सिवा न थींदी, ॾाटनि लाइ चीरे छॾियानि सभा। मुंहिंजी उमास में अचो मां तो को पुछां।